સાચો સદરામ પાંચ સાલ સાહેબ દુલા દરવીશ સાંઈ કન્યાલાલ સાહબચંદજી ત્રિશાલા વર્ષી उत्सव જે શુભ अवसर थे इन सुहाने समय में पर साहब उनमें शामिल आए स्वेरे प्यार भरे अवसर पे सबनी भावरन भेनरुन ऐसी संगत के पूज्य डेवली साहब संत सतराम धाम रारकी साहब जी तरफा आशीर्वाद शुभकामना वाद है अस जॾहिं बि कंहिं सन महात्मा देव अवतार जे नाले ते कंहिं ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे त उनजे दसियल राह जीवन ऐं संदेश खे साम्हूं रखी कुझु पंहिंजो पाण खे उन रस्ते जो राही बनाए कुछ पंहिंजो पाण में गुण धारण कयूं जन ते अमल करे असां पंहिंजे जीवन खे सार्थक या सफल कयूं। आमतौर सां इंसान जेके ई आहियूं उहे सभु तक़रीबन पंहिंजी मनमानी पहली चाह पहली सोच पंहिंजे विचार पंहिंजे ख्याल ऐं पंहिंजे अहंकार में भरियल रहंदा ऐं इन जे करे असां तक़रीबन पंहिंजी सोचींदा आहियूं या पंहिंजी मञाइण जी कोशिश कंदा या पंहिंजो पाण खे सही सम्झंदा असां हुजूं कीअं बि पर सम्झंदा पंहिंजो पाण खे सही पर ये महत्व ये दरवेश ये हमेशा ॿियनि जी सोचींदा आहिनि ऐं जेको ॿियनि जे लाइ कंदा आहिनि हक़ीक़त में उहो ई हर ॻोठी करे ऐं जेको बि कुझु हू ॿियनि जे लाइ कंदा आहिनि उन्ही जो ई नतीजो निकिरंदो आहे त हू बेशक करे न ॿियनि जे लाइ पर कॾहिं बि उन्ही जे एहसान खे कॾहिं बि न जताईंदा न सिर्फ़ जताईंदा न पर उनखे कॾहिं दिमाग़ में बि न रखंदा ऐं उनखां सवाइ हू हक़ीक़त में साम्हूं वारे जे लाइ कंदा बि कोन हू जेको बि कुझु आहे उन मालिक खे ईश्वर खे प्रभु खे सतगुरु खे साम्हूं रखी करे कंदा छाकाणि त जेका चीज़ असां उन मालिक खे साम्हूं रखी करे कंदासीं त पोइ उन सभु सोचूं ऐं चाहतूं अहंकार ऐं सार जलन सभु पंहिंजो पाण ख़तम थी पर जेकॾहिं उनखे कंहिंजे लाइ साम्हूं रखी करे कंदासीं त मां हिन जे लाइ कयां थो या हिन सां मां हीअं हलियो त पोइ पंहिंजो पाण उनमें अहंकार सार जलन ऐं क्रोध पैदा थिए ऐं जेको
जेको चङो कमु कयोसीं उन खां वधीक हानिकारक या नुक़सानकारक। तंहिंजे करे इहे शांति, इहे बात हमेशह उन मालिक खे करे साम्हूं रखी करे कंदा आहियूं। छाकाणि त चङे नमूने सम्झंदा आहियूं जेकॾहिं साम्हूं वारे लाइ कयोसीं त पोइ इहो पंहिंजो पाण गले पाण। ऐं संसार में हमेशह गले पवण जी ॻाल्हि असां हुनखे सम्झूं कीअं बि। जीअं आमतौर अॼु पाण साहब दूल्हा दरवेश साईं कन्हैयालाल साहब जन जी वरसी साहब जे मौक़े ते घर थियासीं। आमतौर हिकिड़ी कहावत आहे त भलाई कंदे त भलो तुंहिंजो थींदो। इहो त असां सभु आम चवंदा आहियूं, पर जॾहिं साईं लफ़्ज़ दोहराईंदा करे ॻाल्हि निकिरंदी तूं चवंदा त भलाई कंदे त बुरो तुंहिंजो थींदो, पर भलाई जा भाणा धणी तोखे ॾे। भलाई कंदे त बुरो थींदो, मक़सदु इहो न हो त भलाई थींदी त को बुरो थींदो, तुंहिंजो मक़सदु इहो न हो। उनजे पोइ त मक़सदु इहो हूंदो त जेकॾहिं भलाई कंदे त पोइ जेकॾहिं साम्हूं वारे खे रखी करे कंदे जंहिंसां कई आहे त पोइ बुरो थींदो। बुरो थींदो माना तोमें अहंकार, तकबुर, सार ऐं जलन वधंदो, जंहिंजो नतीजो अञा उल्टो निकिरंदो। पर जेकॾहिं उहा ई भलाई तूं साम्हूं वारे खे छॾे करे कंदे, भई मां इन जे लाइ नथो कयां, मां तो मालिक लाइ, ईश्वर लाइ, उन प्रभु लाइ, उन सच्चे साईं लाइ कयां त पोइ उहा पंहिंजो पाण रहमत में बदिलजी वेंदी ऐं मालिक तोखे उनजो नतीजो ॾींदो। जीअं आमतौर इंसान जी नेचर त हू जॾहिं बि कोई कंहिं भलाई कंदो आहे हिकिड़ो साईं मुंहुं मां बेअख्तियार निकिरंदो आहे कोई बि असां सां चङाई करे त तुंहिंजी महिरबानी, वक़्तु आयो त मां बि तुंहिंजे कमु, वक़्तु आयो त बिल्कुलु यादि रखिजे मां ई तुंहिंजो थोरो लाहींदुमि, अहसानु लाहींदुमि। पर इन्हनि संतनि, महात्माउनि, देवनि, अवतारनि जी सोच उनजी सोच ईअं हूंदी आहे जी हिकिड़े ॾींहुं भॻवान राम जी दरबार लॻाई ऐं उन दरबार में अचानक कंहिं कारण सबबु हनुमान जी प्रशंसा शुरू थी। सभिनी हनुमान जी ॾाढी तारीफ़ कई ऐं कई चयो हनुमान जे करे राम जा कम थिया, कंहिं चयो लंका खे पहिरियों निशानो उन बणायो, लक्ष्मण खे जीआरियो, राम जहिड़ो भगत आहे ई न, जंहिंजे सीने में बि राम ऐं सीता विराजमान हुजनि, जंहिंजी नस नस में भॻवान जो वास हुजे। यानी केतिरनि ई क़िस्मनि जूं प्रशंसाऊं हनुमान जी शुरू थी वई। हर कंहिं पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां तारीफ़ कई। त जॾहिं ॻाल्हि पूरी थी भॻवान राम जेके आख़िर लफ़्ज़ चया त उन चयो मां तुंहिंजे मालिक खे, ईश्वर खे अरदास कंदुमि त हनुमान जेतिरो हलियो आहे शल मुंहिंजो कॾहिं बि थोरो न लाहे सघां, कॾहिं बि मुंहिंजो अहसान न लाहे। ऐं सभु जा कन खड़ा थिया। हर को चवंदो आहे मौक़ो मिले त मां अहसान लाहियां, ऐं पहिरियों शख़्स अहसान न लाहियां। सभु इन करे सम्झो साईं अहसान न लाहियो न, ईअं की चवंदा त कॾहिं मुंहिंजो अहसान न लाहियां। भॻवान चवंदा मां जो अहसान लाहियां माना उहो ॾुखियो थिए, उनखे तकलीफ़ थिए त मां उनजी मदद कयां।
मां त मालिक अरदास कंदुमि वो कॾहिं ॾुखियो थिए ई न हुजे मुंहिंजी ज़रूरत पवे, हू त सदाई सुखियो हुजे ख़ुशि हुजे न, एतिरो घणो कमु कयो। तंहिंजे करे आमतौर असां इंसान जेके बि आहियूं, असां सां जॾहिं बि को थोरो चङो हलंदो आहे, असांजी सोच हूंदी आहे त मां जो अहसान आहियां कम जा, माना उहो ॾुखियो थिए, माना जेको चङो हले पहिरीं शुरूआत असांजी पिठ सां करणु शुरू थिए, बददुआ सां शुरू थींदी आहे हक़ीक़त। पर सॼा इहा हूंदी आहे त उनजे लाइ सदाई आसीस घुरिजे, उनजे लाइ रहमत घुरिजे त मालिक उनखे सुखियो रखे, ख़ुशि रखे, जीअं उनखे कॾहिं ज़रूरत ई न पवे जीअं वरी मां उन सां कुझु हली सघां। मुंहिंजा अहसान न थी करे, पर संसार जो नेम इन करे, छाकाणि त जीअं ई भई कंहिंसां चङो हलंदो आहे, उहो चङो हलण सां ई जंहिं सां हलंदो आहे उनजे अहंकार खे चोट पहुचंदी, उनजो तकबुर कर खणंदो आहे, ऐं पोइ उनखे लॻंदो आहे इहो मां को वधीक छो, मां को वधीक पावरफुल छो, छाजे करे, ऐं पोइ उन ॾींहं खां जंहिंजे अंदरि में हलचल कंहिं नमूने इहो हेठि थिए त मां उन खां मथे था, ऐं हक़ीक़त में उनमें ई इंसान मार खाए। इहा वरी पहिरीं कड़ी, ऐं ॿी कड़ी हूंदी आहे त उनमें अहंकार, वॾाई, तकबुर, सार ऐं जलन पैदा थिए। जेकॾहिं इंसान कॾहिं बि साम्हूं वारे खे ॾिसी करे अहसान कंदो त पोइ या त जाते वेंदो जॾहिं बि ॻाल्हि करंदी, हू अहंकार में भरिजी करे चवंदो रहंदो त मां हिन सां एतिरो हलियुमि, एतिरो चङो कयोमांसि, मां हिन सां हली ॾेखारियो। तव्हांजो एतिरो चङो हलियो न हूंदो जेतिरो हुन पंहिंजे अहंकार ऐं तकबुर खे वधायो, जेतिरो हिकु हिकु ताईं ॻाल्हि पहुचाई। ऐं जीअं जीअं अहंकार में भरबो वेंदो, अहंकार अहिड़ी चीज़ आहे जेका अॻिते हली करे इंसान खे तबाह बर्बाद करे छॾे, ऐं या वरी उनमें साड़ या जलन पैदा थी, ऐं साड़ ऐं जलन ईअं पैदा थींदी आहे त जॾहिं बि उहो कंहिंसां हलियो, हलण खां बाद अगरि साम्हूं वारे उहा हुनखे मोच न ॾिनी, उहो हुनखे जवाबु न ॾिनो, या उहा हुन सां निवड़त ऐं नेज़ारी न रखी, त पोइ सदाई अंदरि में सड़ंदो रहंदो त मां एतिरो हलियोमांसि, हीअ कयोमांसि, हीअ छा कयो, ऐं पोइ हिकु हिकु जे अॻियां गिला जो घाघो भरिजी वेंदो त मां हिन सां हीअं हलियुमि, मां हीअं कयो, मां हीअं हलियोमांसि। सिर्फ़ु पंहिंजूं ॻाल्हियूं कंदे कंदे तव्हांजो साड़, जलन, क्रोध में भरिजी करे पंहिंजो सकून, शांती, ऐं सकून ऐं शांती खां बाद पंहिंजो पूरो मानसिकता ई तबाह करे छॾे। तंहिंजे करे जेकॾहिं संसार में कंहिंजे लाइ कोई कमु कबो त मां हिन सां चङाई कई, त पोइ सम्झो या त अहंकार पैदा थींदो, या तकबुर पैदा थींदो, या हुनजे लाइ पिठ पैदा थींदी, बददुआ पैदा थींदी, वरी कमु पवे त मां कमु अचांसि, ऐं या वरी साड़, जलन, क्रोध पैदा थींदी। ऐं इहे सभु चीज़ूं तबाही में बर्बादी जो कारण इन करे साईं जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, भलाई कंदे त बुरो तुंहिंजो थींदो, यानी बुरो थींदो माना बुरो तुंहिंजो थींदो, मगर तुंहिंजे अंदरि में को साड़, क्रोध, जलन पैदा थींदी, उहो तोखे नुक़सानु ॾींदो। पर मथो जेको जुमिलो हू चवंदो आहे त भलाई जा भाणा धनी तोखे ॾींदो, पर जेकॾहिं उहा साॻी भलाई उन माण्हू सां, कंहिं सां बि, कंहिं बि जीव सां, उहा जॾहिं
उन्हीं मालिक के, ईश्वर के, सतगुरु के, प्रभु के सामो रखी करे धंधा उनमें अहंकार, साथ, जलन, क्रोध साफ करने पाते सामवारो हले ना सामवारो को दे रहो जेड़ी मोच दे चंगी दे या मंदी दे बेजे कुत्तो है तो पहले ना बात में तो मैंने क्या भाई जला कई मालिक लाया तो आगे जाके मैंने तो जहन में भाई मैंने जला कुछ कई नहीं तो मैं को दिखाई जो कोई चीज है मुझे बात को जहनी को वो हमेशा सकून निशान से जी अंदर में सार न हूंदो, जलन न हूंदी, खोट न हूंदी, क्रोध न हूंदो, मुंहिंजी मानसिकता, मुंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन, मुंहिंजी सोच, मुंहिंजा वीचार, मुंहिंजी सकारात्मकता जी सोच, हकारी वीचार, प्रवृत्ति एतिरी त वधंदी जो दिमाग़ी तरह एतिरो अॻिते वधंदो, दिली तरह एतिरो शुद्ध पवित्र थींदो जो तुंहिंजा कम पंहिंजो पाण सिधा थियण शुरू थींदा ऐं तेज़ी सां तरक़ी करण शुरू थींदा उनखे मालिक जी रहमत मिलण शुरू थी वेंदी उनजा पंहिंजो पाण वधाए छाकाणि जेकॾहिं असां कुझु मालिक जे लाइ कयूं त पोइ मालिक ॾींदो बि हुजे छाकाणि त उहो असांजी नीयत खे बि ॾिसंदो असांजो नज़र बि हूंदी ऐं उनखां पुछो कुझु इन करे चयो वेंदो त असांखे ॿ अखियूं हूंदियूं पर उन मालिक ईश्वर में सचे साईं खे कहिड़े अखियूं असांखे ॿ हथ हूंदा आहिनि उनखे कहिड़े हथ तंहिंजे करे असां बि ॿिनि अखियुनि सां कुझु ॾिसंदा आहियूं जेको बि कुझु जेको थोरो ई कुझु ॿाहिरो ॾिसी सघंदो मुंहिंजो कहिड़े अखियूं जेको न सिर्फ़ु ॿाहिरि पर अंदर ॿुझ लिकियल छिपियल ज़ाहिर उहो साफ़ खे ॾिसंदो उनजा कुझु बि ॿुझियल न हूंदो आहे कुझु बि छिपियल न हूंदो कुझु बि लिकियल न हूंदो इन करे असांखे ॿ अखियूं हूंदियूं आहिनि कहिड़े अखियूं असांखे ॿ हथ हूंदा आहिनि ऐं उनखे कहिड़े हथ इन करे ॾिसंदासीं समय में सां असांजे साम्हूं जॾहिं हू ॾींदो आहे त पोइ हू ॿिनि हथनि सां न ॾींदो हू कहिड़े हथनि सां ॾींदो जेके असांजे ॿ हथ संभाले बि न सघंदा एतिरो घणो कुझु ॾींदो ऐं जॾहिं ॾींदो आहे त हुनखे ॿ हथ संभाले न सघंदा आहिनि माण्हू आंकार में बर्बादी शायदि मुंहिंजो एतिरो कमाल आहे मुंहिंजी सोच आहे मुंहिंजो दिमाग़ आहे मुंहिंजी महिनत आहे अलाए इंसान पंहिंजो पाण खे छा छा सम्झंदो पर हक़ीक़त में कहिड़े हथनि सां ॾींदो आहे जंहिंखे संभाले न सघंदो पर वरी जॾहिं उहो वापसि वठंदो आहे त पोइ बि कहिड़े हथनि सां वरंदो ॿिनि हथनि सां कोन वठंदो वापसी बि कहिड़े हथनि सां वठंदो आहे जंहिंखे ॿ हथ थपोड़ा हणंदा रहंदा आहियूं बचायूं पर कुझु बि कोन्हे वठंदो सभु कुझु ख़तमु थी वेंदो तंहिंजी करे आहियूं त सभु ॾिसा था उहा साॻी ॿुधी साॻियो अकुल साॻी समझ साॻा पावर सभु कुझु साॻियो आहे जॾहिं उहो पंहिंजी रहंदो आहे कुझु न करे तंहिंजे करे ॾींदो बि कहिड़े हथनि सां वठंदो बि कहिड़े हथनि सां तंहिंजे करे असांजो जीवन अहिड़ो हुअणु खपे जंहिंसां उनजी रहमत मिलंदी रहे जंहिंसां उनजी आसीस मिलंदी रहे
कॾहिं न कुछ अहिड़ो न कयूं जंहिंसां अहिड़ो मौक़ो अचे जंहिंसां सभु कुझु ख़तमु थिए, जंहिंसां बाक़ी कुझु बि न आहे। तंहिंजे करे असांखे कॾहिं बि कुझु करिणो आहे उन मालिक खे साम्हूं ॾिसी करे करिणो आहे, साम्हूं रखी करे करिणो आहे। जॾहिं साम्हूं रखी करे कंदासीं मालिक खे त पोइ असांखे कोई ग़लति फ़ैसिलो न थींदो। ऐं जे पंहिंजो पाण खे या साम्हूं वारे खे रखी करे कंदासीं त पोइ शायदि कॾहिं का चङाई मुश्किल सां पड़े। तंहिंजे करे हू पंहिंजी रहमत सां ॾिठो पाण खे ॾिसी करे हक़ीक़त उहो सचे साईं जी रहमत भरे मिसाल भलाई कंदे त बुरो त न थींदो। तुंहिंजो मूंखे न वठी कंहिंसां काई भलाई न कई, भलाई ज़रूरु कई, बहितर नमूने कई, चङे नमूने कई। साईं जे जीवन में ॾिसंदासीं सदाई कंहिंसां बहितर हलाइनि त चङो हलाइनि, हर जे कमु अचनि कंहिं बि तरीक़े सां हुजे, कहिड़े बि एंगल सां हुजे, पर जंहिं बि तरीक़े सां कुझु करिणो त उहो बि ॿिए खे चङो मिले, ॿिए जे लाइ बहितर। कॾहिं त इहे कुझु मां कयो तॾहिं पंहिंजो नालो ॾिनो न, इन करे अहंकार थींदो ई भई मां कयो ई न। अहंकार तॾहिं पैदा थींदो जॾहिं चऊं मां कयो, मां कयो ई न आहे उहो कंदो, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। पंहिंजो ऐं नंबर 2 ॿई गुण हूंदा आहिनि। भलाई कंदे बुरो थींदो, अगरि पाण कंदे त पोइ अहंकार या सार पैदा थी। इन करे काई बि भलाई कयो त पंहिंजे नाले ते न, साम्हूं वारे जे नाले ते न, मालिक ईश्वर सचे साईं जे नाले त मां उनजे लाइ कयो आहे, हिन जे लाइ कयो ई न आहे। हमेशह पंहिंजी सोच वीचार ख़्याल जंहिंसां चङाई कई वई हिकिड़े ग़लति कयो बि साईं करे कहिड़ो फ़र्क़ु कयो जे लाइ मां कयो ई न आहे। ज़हनी तौरु हमेशह मुतमइन ऐं उन मालिक जे नाले ते ज़हनी तौरु मुतमइन रहंदो, पोइ मालिक में चओ जेकॾहिं तूं मुंहिंजी कई थी मुतमइन आहे मारे सम्झे थो त पोइ मां बि तोसां एतिरो मुतमइन आहियां जेको वणी न आहे सभु तुंहिंजो आहे, ऐं इंसान खे वधाए उन ऊचाई ते पहुचाए सघे। अचे प्यार भरे मौक़े ते पर सभु गॾु थिया, उहो मौक़ो हक़ीक़त में उन लफ़्ज़नि खे संभाले करे रखण जो न, पर उन लफ़्ज़नि खे संभाले करे विधी करे उन ते अमल करण जो, उन ते हलण जो, उनखे पंहिंजे जीवन में अपनाइण जो। जगतरन संतन महात्मा दरवेशनि जा ॾींहं मौक़ा वर्सियूं उत्सव जेके बि असां मल्हाईंदा आहियूं इन्हनि संतनि महात्मा लाइ हूंदा कोन, उन्हनि खे जेको कुझु करिणो पंहिंजी पाण करे ॾेखारियो, उनजे नाले ते पोइ बि थींदो रहंदो। त इहे मौक़ा मल्हाइण जो मक़सदु इहे असांखे पंहिंजे लाइ एॾी मौक़नि ते हुजे गुणनि खे, चङाइनि खे, संदेश खे, आदेश खे पंहिंजे जीवन में अपनाई उन्हनि खे यादि करे, ऐं पोइ जेकॾहिं उन मौक़े ते उन्हनि खे यादि करे अॻिते हली करे असांजी ज़िंदगी जो हिसो बणमाइण उहे चीज़ूं, उहे संदेश, उहे आदेश, उहे जीवन, त पोइ असांजी ज़िंदगी बणंदी, असांजो जीवन बणंदो ऐं असां अॻिते वधंदा। जे मौक़े ते पाण सभु गॾु उहो मौक़ो असांखे यादि थो ॾिए त असां जेको बि कुझु कयूं ॿ चीज़ूं असांखे हमेशह यादि
एक ॾींहुं सॼो साईं जे लाइ लॻे साईं साहब जो नालो कंदो मालिक यानी मां कयां ई न जेको कुझु कयो उन मालिक जे नाले ते पोइ सदाई सुठियारा जेकॾहिं पंहिंजे नाले या साम्हूं वारे लाइ कंदो त पोइ उहो बुरो तकलीफ़ थिए थी तकलीफ़ जे मूंखे न साम्हूं वारे खे थिए न पाण खे पर मानसिकता दिमाग़ी तकलीफ़ ज़रूरु छाकाणि साम्हूं वारो चङो हलंदो त अहंकार पैदा थींदो चङो न हलंदो कहिड़ो एहसास पैदा थींदो ॿिन्ही चीज़ुनि में असांजी सोच कयो हिकिड़ो मालिक करे थो ऐं ॿी चीज़ त उन जे लाइ बसि इहो ई कुझु त पोइ जीवन पंहिंजो पाण सां ज़िंदगी पंहिंजो पाण बणी ऐं जीवन अॻिते वधे साईं जे प्यार जेको पाण साफ़ पंहिंजी जॻह पंहिंजे घर पंहिंजे आस्थान में वेही करे उन भोॻी खे कंहिं न कंहिं रूप में हाणे मल्हाए रहियो आहे प्यार भरे अवसर ते उन सॼा सतगुरु आहे उन ईश्वर इहा ई इल्तिजा ऐं अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो इन गुणनि खे पंहिंजे जीवन में अपनाए ऐं जो पाण खे अॻिते वधे ऐं अहिड़े प्यार भरे अवसर ते सभु भाउ भेनरूं जेके साफ़ साम्हूं वेही करे पाण सां पाण गॾु आहियूं उहे भाव जेके शामिल हिन वक़्तु न आहिनि पर पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजे घर में पंहिंजी जॻह ते उन सॼे साईं जो नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे उनखे यादि करे रहिया आहिनि उनखे ध्याए रहिया आहिनि सभिनी खे दुलदरेश साईं कन्हैयालाल साहिब 30 साल वर्ष उत्सव जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाएं वाधायूं साचो सतराम साचो